अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 मई, जुमे जो ॾींहुं ऐं सुबुह जा थिया आहिनि 11। उफ, जो तपिश आहे, जो गर्मी आहे। 1 मई, अॼु ख़बर थी पए त 1 मई आहे। ऐं हूअं ई गर्मी हुई 2-3 ॾींहंनि खां इलाही वधी वई हुई। ऐं मां एॾो कचिरो कढियो आहे, जंहिंखे मां कचिरो थी चवां, मुंहिंजे लाइ इहो कंहिं ज़माने में ख़ज़ानो हुयो। छो त मां हिननि मां घणो कुझु ठाहिणु पई चाहियां, पर हाणे मुंहिंजो इरादो आहे त मां शायदि इहे शयूं न ठाहींदमि, इन करे मां सभु कुझु कढी छॾियो आहे। सो इहो अथव मुंहिंजी सफ़ाई ऐं सफ़ायो या मुहिम थी हले मुंहिंजी। 1 मई, योम मज़दूर। कचिरे खणण वारा अॼु न आया आहिनि, छो त उन्हनि 1 मई जी मोकल कई आहे, पर ज़हरा अॼु आई हुई, उनजी मोकल न कई। ऐं असांजी बि मोकल न आहे, सॼो ॾींहुं कमु कंदासीं। दुनिया जी ॻाल्हि नथी कयां, हलो छॾियूं असां पाकिस्तान में। असां पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि था कयूं। पाकिस्तान में जेको सभिनी खां सस्तो ऐं मुफ़्त जो मज़दूर आहे, बिना उजरत जे जेको कमु करे थो 24 कलाक, उहो आहे ज़ाल या माउ। असां यानी घर जूं औरतूं जेके पंहिंजा घर संभालियूं थियूं, पंहिंजे ॿारनि जी, मुड़ुस जी, साहुरनि जी, या जेको बि फैमिली आहे उनजी ख़िदमत कयूं थियूं। इन ख़िदमत ते को एतिराज़ु नाहे, ठीकु आहे। इहो असांजो फ़ख़ुरु आहे अल्हम्दुलिल्लाह, त असांखे अलाह ख़ानदान ॾिए थो, घर जा भाती ॾिए थो, मोहबत भरिया रिश्ता ॾिए थो, या भला साड़ भरिया, नफ़रत भरिया बि जेके रिश्ता आहिनि, अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी ख़िदमत करण ते को असांखे एतिराज़ु नाहे। पर इहो जेको मज़दूर आहे घर जो, इनखे न पघार मिलंदी आहे, न हिनखे एप्रिसिएशन मिलंदी आहे। लॻंदो आहे त बसि सॼो ॾींहुं घर में ई त आहे, करिणो छा अथसि। हालांकि अगरि उहा घर न संभाले त बाक़ी जेके भाती आहिनि, पंहिंजी तालीम लाइ, नौकिरियुनि लाइ, पंहिंजी तरक़ीअ लाइ जेकर जिदोजहद करे न सघनि, ज़हनी तरह पुरसकून हूंदा आहिनि, तॾहिं वञी कुझु करे सघंदा आहिनि। सो चवणो इहो आहे त घर जी या ख़ानदान जी ख़िदमत करणु, उन्हनि जो ख़्यालु रखणु, उनजी ज़रूरत पूरी करणु, राति ॾींहुं महिनत करणु, कोई हर्जु न आहे। पर घटि में घटि उनजी इज़त कई वञे, उनखे एप्रिशिएट कयो वञे, उनजी तारीफ़ कई वञे, उनजी हेल्प बि कई वञे, त उनखे घर जे कमनि में मदद ॾिनी वञे। ईअं न त बसि इहो त हिन जो कमु आहे न, या पाण ई कंदी, उहा बि इंसानु आहे, उनखे बि आरामु खपंदो आहे, उनखे बि हेल्प खपंदी आहे। तव्हां थोरो तसवुरु करे ॾिसो त हिकिड़ो मर्द जेकॾहिं इहे कमु खणे पंहिंजे सिर ते, त सफ़ा न करे सघंदो, फेल थी वेंदो। ऐं औरत जेकॾहिं नौकिरी करण जो ज़िमो सिर ते खणे त उहा उन में बि कामयाबु हूंदी। सो बहरहाल चवण जो मतिलबु इहो आहे त असांजा जेके मर्द हज़रात, छोकिरा, पुट, भाइर, मुड़ुस, या असांजूं के नियाणियूं बि अहिड़ियूं आहिनि जेके घरनि में कमु नथियूं कनि, पंहिंजे माउनि जी मदद नथियूं कनि, उन्हनि सभिनी खे इहो अर्ज़ु आहे त इन मुफ़्त जे मज़दूर जो क़दुरु कयो, उनखे एप्रिशिएट कयो, उनजी हेल्प कयो, उनजो साथ ॾियो। कमु त उहो उअं ई करे थी, उनखे मोहबत मिलंदी ऐं एप्रिसिएशन मिलंदी, इज़त वधीक मिलंदी, त उहो इहो साॻियो ई कमु अञा वधीक ख़ुशी सां कंदी। सो असां उहे मज़दूर आहियूं, घर में औरतूं जेके फुल टाइम बिना कंहिं उजूरे जे मज़दूरीअ ते मौजूदु आहियूं। ऐं सोचो खणी अधु राति जो बि को कमु पइजी वञे त असां बि थींदियूं आहियूं न, पंहिंजे घर जा कमु कंदियूं आहियूं। का उथती ज़रूरत आहे, को अची वियो, ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजी तबियत ख़राबु आहे, कुझु बि आहे, त उथण जे लाइ असां तयारु हूंदा आहियूं। सो इन मज़दूर जी इज़त कई वञे, इन जी जेका आहे तारीफ़ कई वञे। ऐं हूअं त असांजे मुल्क में मज़दूरनि जे लाइ कानून ठहियलु आहे, उन्हनि जूं पघारूं फिक्स आहिनि, पर हाणे बदकिस्मती इहा आहे, कानून रुॻो काग़ज़नि में हूंदा आहिनि, अमल घटि आहे। पघारूं ओतिरियूं कंहिं मज़दूर खे नथियूं मिलनि जेतिरियूं सरकारि मुक़ररु थी करे। सो कहिड़ो कहिड़ो अफ़सोस कजे वेही, अलाह रहम करे असां सभिनी जे हाल ते। किचन में था हलूं, अची वियमि अंदरि, मोकल जो ॾींहुं आहे, घर फैलियल आहे। भाॼी वारो आयो त उन खां ई थोरा केला वरितमि, ॿियो को फ्रूट न आहे, ऐं सब्ज़ी वरितमि, फ्रिज में वई। हा, सो भाॼी फ्रिज में वई, ऐं सुराण जेको आहे लंच थी ठाहे। सुराण मां इहो ढक लाहियां, अच्छा हिन में चिकन थो पचे, अच्छा बीफ आहे। सुराण बीफ जो पुलाउ थी पचाए, ऐं ॿियो अलाए छा विझंदसि, सब्जियूं वब्जियूं जाम कटे रखियूं अथई, त लंच जी मुंहिंजी ज़िमेदारी ख़तमु आहे, त मां मंझंदि जो वांदी आहियां। ऐं जुमो आहे, सॻोरो ॾींहुं, सदोरो ॾींहुं,
त कुझु निमाज़ क़ुरान पढ़ण जी तयारी, स्पेशल विंझण सिंझण नह कटणु, या मां जुमे जुमे ते बाथरूम जी डीप क्लीनिंग कंदी आहियां उहा। त इहे सॼा कम हलंदा रहंदा ऐं गॾु गॾु मां इहो जेको सफ़ाई ऐं सफ़ाइयो शुरू कयो आहे इहो बि मां कंदी रहंदमि इनशाअल्लाह, जेतिरो थी सघियो। कोई टारगेट फिक्स न आहे त हेतिरो या होतिरो, बसि कोशिशि कबी त ज़रूरु कुझु न कुझु कमु थी वञे। हे तव्हां सां शेयर कयां, हीअ आहे मुंहिंजी एम्ब्रॉयडरी। ऐं जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स आहिनि उन्हनि खे यादि हूंदो त मुंहिंजे ॻोठ वारे घर में बि अहिड़ो हिकिड़ो फ्रेम लॻल आहे। हे असल में 4 कुशन कवर्स हुया। पोइ ज़ाहिर आहे टाइम सां उन्हनि जो कपिड़ो पुराणो थी वियो त हेॾा सुठा न पिया लॻनि, पर मां पंहिंजी महिनत खे ज़ाया न करणु चाहियो त हिकिड़ो फ्रेम करे ॻोठ हयो अथमि। हिकिड़ो हे फ्रेम आहे, इहो ॿुधायांव थी त किथां आयो आहे। हे कंहिं ज़माने में फ्रेम्स अहिड़े क़िस्म जा ॾाढा फैशन में हुया, इन हुया। हिननि में जेका एम्ब्रॉयडरी थियल आहे उहा सुगंजी आहे। हे ॾिसो न, त माना हिन में जीअं ट्यूलिप्स आहिनि अहिड़े टाइप जा, मतिलबु शेड जा ऐं हुन कलर जा गुल भरिया अथई। ऐं हे ॾिसो, हे कुंडी आहे त हिन में कुंडी आहे। हे हिकिड़े घर जो दरवाज़े वांगुरु आहे त हुन में अंदरि घरु भरियल आहे। हाणे छा थियो आहे, जो हे हिकु त मेरा बि थी विया आहिनि, ॿियो त हिननि में हे शीशो न आहे, प्लास्टिक शीट आहे, उहा पीली थी वई आहे। त इन करे हिननि जो लुक जेको आहे सुठो नथो अचे, माना डल थो अचे। त अगरि हिननि जी मां शीट बदिलायां ऐं हिननि खे रिफ्रेश कयां, साफ़ु करे धोई, ऐं मां हिननि जे मथां अगरि वॉर्निश कंदमि त हे वापसि चमकंदा। ऐं पोइ मुंहिंजो इरादो आहे त इहे मां पंहिंजे घर में हणंदमि हिते, ऐं हे बाक़ी मां ॻोठ वारे घर लाइ रिफ्रेश करे रखंदमि। हाणे आया किथां? असल में त हे असां कया हुआसीं गिफ्ट पंहिंजी भेण खे, ऐं जेका हिते थी रहे हाणे। त हिन महिल उहो किराए जे घर में मूंखे चई त हे हिते असांखे कोको बि न आहे हणिणो, कुझु न आहे करिणो, ऐं हे हैवी आहिनि त कंहिं टेप सां बि नथा लॻी सघनि। त हे सिरामिक टाइप कुझु अहिड़ो ॻोरो हिकिड़ो मटीरियल आहे। त चई त हाणे तोखे मां वापसि थी ॾियां, तूं हिननि जो जेको बि कर। ज़्यान त ख़बर अथव मां कंदमि ई कोन। फ्रेम्स जी जाइ, फ्रेम्स जी गुंजाइश हर वक़्तु हूंदी आहे। त हाणे इरादो मुंहिंजो इहो ई आहे त मां हिननि खे रिफ्रेश कंदमि, 5 ॾींहं खे हिन खे पंहिंजे घर में हणंदमि। अलाए किथे जाइ वाए कोन्हे, मुंहिंजो घरु सॼो भरियो पियो आहे टुबड़ी वांगुरु टिमटार। छो? पर मां सोचियमि त इहो तव्हांखे ॾेखारियां, केॾो प्यारो सीन आहे न। मथे आई आहे ऐं काफ़ी सारियूं इहे शयूं आहिनि जेके मां ॾियण जे लाइ कढियूं आहिनि, ऐं उछलण वारियूं त तव्हांखे ॾेखारियमि गेट जे भरिसां आहिनि। हा, हे उहो सामान आहे जेको मां सऊदीआ मां वठी आई हुयमि। सो अमेज़ॉन हिकिड़ो हुयो, वॾो मार्केट हुयो, शॉपिंग सेंटर हुयो। अलाए छा छा आहे हिन में, मूंखे कुझु यादि न आहे। ऐं न ई मां वरी हिननि खे खोलियो ऐं मां कोशिशि कई आहे त मां ॾिसां त मां वरितो छा हो। थां ॿां त उहे हेठि ई सेट थी विया, त यूज़ थींदा त रहनि। हिन में हिकिड़ा फ्रेम्स आहिनि, हलो मां पाण खोलियां पोइ तव्हांखे बि ॾेखारियां थी। हे फ्रेम्स हुया, शायदि हे मां शेयर बि कया जॾहिं मां आई हुयमि। हे मूंखे 5 रियाल में 3 फ्रेम पिया मिलनि, त मां हे इलाही सारा वरिता हुआ। कुझु गिफ्ट बि कया आहिनि माण्हुनि खे, अञा कुझु पिया आहिनि जेके कुझु ॾियणा आहिनि। ढेर सारा असां स्पून्स वरितासीं, बेम्बू जा ठहियल, एॾा पिया वणनि। ऐं हे ॾिसो न, मां हे बि वरिता। हे जीअं माचिस जूं तीलियूं हूंदियूं आहिनि, ईअं हिकिड़ियूं फाइन वुड जूं कटल इहे आहिनि। ऐं अलाए कंहिंखे गिफ्ट ॾियण जे लाइ मां हे वरिता हुया, त अञा ताईं पिया आहिनि। हे राइटिंग पैड्स बि पिया आहिनि नंढड़ा, ऐं हे स्ट्रॉस वरितियूं हुयूं। हे फ्रेम बि वरितो हो। अलाए हाणे मां त हाणे तो मूंखे यादि अचे त इहो बि आहे मां वटि। हीअ नंढड़ी बेंच गिफ्ट मिली मूंखे हुन नंढड़े, जंहिंजो मां नालो नसरीन ऐं ताहिर रखियो आहे, उन्हनि ॿिन्ही खे कपल खे विहारण लाइ। हे ॾिसो, मां हे बि वरितियूं, अलाए मूंखे यादि ई कोन्हनि। हे स्पून्स, हे वायर, हे ॾिसो पेपर क्लिप्स। त मां सोचां त प्लांट्स वारा मां खणंदमि, ॿिलियुनि वारा सुगंध खे ॾींदमि, पर हे मां त मतिलबु यादि ई न आहिनि न मूंखे। ऐं नंढा वॾा मैग्नेट्स बि वरिता, पंहिंजे फ्रिज ते बि हया आहिनि, कुझु कंहिंखे ॾेई बि छॾिया आहिनि। ऐं हे ॾिसो की चेन्स, की होल्डर्स। मूं वटि हिन खां पहिरियों बि कैक्टस जी कलेक्शन आहे इन ई मटीरियल में, इरेज़र्स में। हिन मां त मां फ्लेमिंगोस कढी हया हुया।
हे आहिनि त असल में टूथपिक टाइप जीअं या हिन सां फ्रूट खाइण जे लाइ। हा हा हे ॾिसो, हे मुंहिंजा हाल अथव विसरियल शयूं। हे बि आहे वॉटरिंग कैन, मुंहिंजी मुहबत आहे। माय गॉड, हे प्लेट्स रखण जा या फ्रेम रखण जा स्टैंड आहिनि। हे बि वरिता हुयमि £6.5 रियाल। हाणे हिते आई आहियां त दिलि थी चए 2-3 वठां, पर यादि हे बि न आहिनि मूंखे। हे मूंखे हणणा आहिनि पंहिंजी राइटिंग टेबल जे हेठां। इनशाला मां पाण ई हणंदमि, इहे साम्हूं हूंदा त हणंदमि न। ऐं हे बि पेपर क्लिप्स आहिनि जेके मां सुराण जे लाइ वरिता हुया, सॼा हिन में कप केक्स ठहियल आहिनि। हीअ बि वायर आहे, हीअ बि बेंच मूंखे गिफ्ट थी हिकिड़ी। हीअ शेयर कई हुई पहिरियों, ऐं हिन जी थोरियूं टुकड़ियूं भॻल हुयूं। इहे जंहिं मूंखे गिफ्ट ॾिनो आहे उन्हनि खे ई भॻल मिली, त हुन मूंखे इहे भॻल पीसिस बि ॾिना आहिनि जेके मां वटि सेव थियल आहिनि। ऐं हे ॾिसो, मैं अपनी फेवरेट हूं। इहो बि मां पंहिंजे लाइ फ्रिज मैग्नेट वरितो हो। हे एन मां वरितो त मां हिन खे डेकोरेट कंदमि। मूंखे पंहिंजो नालो वणंदो आहे इलाही, मुंहिंजे माउ पीउ रखियो। हे चमचा ॾिसो, अलाए कहिड़ी ख़ुशीअ में एॾा चमचा वरिता आहिनि, नंढा वॾा हर साइज़ जा। हो हिन मां उते तारिक जे घर में थोरो पेपर यूज़ बि कयो आहे। छा ॻाल्हि आहे। हितां हे चेक जो हितां कटियल आहे, हे बि कटियल आहे। त उनखे बि कुझु शयूं उते फ्रेम्स वग़ैरह ठाहे ॾिना त मां कटिया हुआ, त इहे अञा हिते पिया आहिनि। पेपर जमा करणु, बसि छा जमा करणु मुंहिंजो शौक़ु न आहे। हे मिरर्स आहिनि। उते हिकिड़ी बॉटल तारिक खे डेकोरेट करे ॾिनी, हुननि जी वाइफ खे, नुंहुं सदोरीअ खे। ऐं हे आहिनि पेपर फ्लावर्स। हे हीअं ठहंदा, बसि कटआउट कढंदा वेंदासीं ऐं रोल कंदा वेंदासीं। त हे मां उते कंहिं फ्रेम ते हयो हो स्टिकर। हा हे मिरर बि मां हिकिड़ी बॉटल ते हयां त थोरा बचा। स्टिकर बि मां यूज़ कया हुआ उते, त इहे बि थोरा बचा। हे ॾिसो, हे पेपर टॉइन, हे कागज़ जी डोरी आहे। कंहिं बि बोतलूं वोतलूं फ्रेम्स वग़ैरह सजाइण जे लाइ। ऐं उनखां अलावा हे त आइकिया तां वरितो हो। 2 बास्केट्स बि वरितियूं, उहे यूज़ थी वयूं आहिनि, उहे हेठि पयूं आहिनि। ऐं हे ग्लास मूंखे ॾाढो वणियो हो। हे हिन थेलियूं, ट्रैश बैग्स फॉर मल्टीपर्पज़ यूज़। त मां हिननि खे एज़ ट्रैश बैग न वरितो आहे। मां हे वरिता हुयमि त जीअं सुराण ॿारनि खे क्लास में गिफ्ट्स ॾींदी आहे न, त असां डिफरेंट बैग्स वठंदा आहियूं, यूज़ कंदा आहियूं। त मां चयमि हे रंग रंग जूं ख़ूबसूरत थेलियूं आहिनि, त इन्हनि में ई पाउच ठाहे उन्हनि जो रिबिन ॿधी ऐं पोइ उन्हनि खे असां ॾेई था सघूं, पर उहो ई यादि ई कोन्हे। ऐं हे मां वरिता मैट्स, केॾा प्यारा आहिनि माशाल्लाह। बसि हाणे हिते ई संदल ते ई छॾींदमि त जीअं इहे मां यूज़ कयां। हे टिश्यू पेपर्स बि वरिता डिकोपाज जे लाइ। 2-3 शयूं डिकोपाज थींदियूं, बाक़ी यूज़ थी वेंदा। हे ॾिसो, हे कंटेनर्स वरिता शुगर ऐं टी, छो त ॾाढा मुनासिबु क़ीमत में पिया मिलनि ऐं हिननि में बिल्कुलु वज़न कोन्हे, छो त वॾो मसइलो हुयो खणण जो। हिन में बि अंदरि कुझु भरियल आहे, उहो बि ॾेखारियांव थी। मोर पेपर टॉइन्स, हर कलर में 2-2 वरितियूं हुयमि, त हिन में बि इहे सभु भरियल आहिनि ऐं हिन में बि इहे सभु भरियल आहिनि। छो त हिननि खे कंहिं बि ईअं आम शइ में विझण सां पिचकी वञनि हा या ख़राबु थी वञनि हा, त इन लाइ मां हिननि खे हिननि कंटेनर्स में विझी खणी आई हुयमि। सो इहा त मुंहिंजी शॉपिंग, कुझु शॉपिंग। मां न सोन वरितो, न कपिड़ा वरिता, न मूंखे इन्हनि शयुनि सां कोई इंट्रस्ट कोन्हे। मां घर लाइ कुझु शयूं वरितियूं ऐं उन्हनि में हे नंढिड़ो लैम्प ऐं हे प्लांट्स इलाही वरिता मां। अञा प्लांट्स तव्हांखे न ॾेखारिया आहिनि, मां कढिया बि न आहिनि उहे पूरा, थोरा घणा जेके घर में यूज़ कया आहिनि। सो हीअ मुंहिंजी शॉपिंग हिते ई पई हूंदी। हाणे मूंखां फ़िलहालु हिननि खे वेड़णु नथो पुॼे, ऐं हिननि मां कुझु शयूं मां हेठि खणी वेंदमि जेके मूंखे लाज़मी यूज़ करणु घुरिजनि, जंहिं मक़सदु लाइ मां वठी आई आहियां। ऐं हितां त फ़िलहालु मां वञा थी, छो त गर्मी ॾाढी आहे, पखो बि नथी हलायां वीडियो ठाहिण जे करे। ऐं इनशाला हिननि शयुनि जो अनक़रीब ख़ूबसूरत यूज़ थी वेंदो। सो हलूं था हेठि ऐं विञण सिंजण जी तयारी कयूं। सूरह कहफ़ पढ़णी आहे माशाल्लाह ज़रूरु। 2:45 थिया आहिनि, निमाज़ क़ुर पढ़ी वरितो अल्हम्दुलिल्लाह। ऐं हे फ्रेम मां हिते हयो आहे, छो त हिते हिकिड़ो कोको लॻल हो। हिते मां का ॿी शइ हई, अञा बि ॾिसो हिकिड़ो कोको लॻल आहे। त मां चयो त बजाए हिन जे त ॿियो को सुराख़ कढां, त बहितर इहो ई आहे
त फ़िलहालु त हिते थी हणी छॾियां मां फ़िलहाल जे लाइ आहियूं, पर मूंखे लॻे पियो त हिते ई सही आहे। ऐं भितियुनि में टुंग कढणु त तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजियूं सॼियूं भितियूं टुंग टुंग आहिनि। हिकिड़ो पखी हूंदो आहे उनखे असां वुड पैकर जेको हूंदो आहे न उहो काठ खे टुकींदो आहे, उनखे सिंधीअ में चवंदा आहियूं काठ कुटो, ठीकु आहे, वुड पैकर। मां पंहिंजो नालो रखियो हो कंहिं ज़माने में भित कुटो। मूंखे भित मिले त उन्हनि भितियुनि में जेसिताईं मां बेशुमार सुराख न कयां तेसिताईं मज़ो न ईंदो आहे मूंखे। सो बहरहाल हलूं था किचन में, बुख लॻी आहे। सुराण हिते मज़ेदार चांवर पचाया आहिनि। कहिड़ा चांवर आहिनि सुराण? मसाला राइस। मसाला राइस हाणे मां कीअं खाईंदमि न ॿुधायो। वाह जा हूंदा, शिकिल मां ई आलीशान था लॻनि ऐं वात में पाणी अची वियो मूंखे। पर मां हीअ सुबुह पंहिंजी मानी पचाई हुई जेका मां न खाधी आहे, त मां लंच में इहा मानी थी खावां। ऐं असल में छा थियो, जो राति जो असां चांवर पचायासीं, थोरा बची पिया त उन्हनि जो मां भतु रधे छॾियो हो, त मां बसि विच में उहो खाधो, त मूंखे एॾी बुख न हुई, त हाणे इन करे हीअ मानी बची पई। इहा मानी हाणे मां खाईंदमि लस्सीअ सां। सो गिलास ॾही विस्क रेडी आहे, लस्सी ठाहींदमि, मज़े सां मानी खाईंदमि, इंजॉय कंदमि। ऐं उनखां अलावा ॾहीअ खे नंढे प्याले में लाहींदमि, छो त मां बि हितां कुझु यूज़ कंदमि त अञा थोरी थी वेंदी। ऐं उनखां पोइ ॾही बि ॼमाए छॾींदमि इनशाअल्लाह। राति जा थी विया आहिनि 8:30 ऐं असां वटि महिमान हुया, त असां जेको आहे मानी बि कोन पचाई आहे, उन्हनि सां गॾु हल्को फुल्को खाधोसीं। सुराणे हिते भिंडियूं थी कटे, इहे अॼु मंझंदि जो मां वरितियूं भाॼी वारे खां। इन खां पहिरियों कद्दू छिले कटे रखिया अथई, त सुभाणे उहे पचाइण में मूंखे कमु ईंदा इनशाअल्लाह। सो कुझु ख़ासि वधीक न करे सघी आहियां, इन करे मां इहो व्लॉग जेको अॼु जो आहे उहो हिते ई ख़तमु थी कयां। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इनशाअल्लाह असां अॻिले व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।